सिद्धांत में केतरी चीज़ों समझाई वेंदियूं भाई जेके असांखे अॻ में ख़बरदार कनि होशियार कनि भाई जी असां इंसान हूं असां पतो न आहे अॻ में केतिरा ई जनम भोगे करे आयासीं वरी जनमनि में न वञो हिकिड़ो बचा जा कारण कोई कंहिंखे घटि वधि चवण या ग़लति चीज़ न आहे भाई कंहिं असां खोट न करूं कंहिंसां विश्वासघात न करूं कोई असां ते यकीन रखे ऐं असांजो दोखो बणिजो दोखो न दोस्त हुजे साथी हुजे कंहिं असांखे पंहिंजी ॻाल्हि विश्वास में चई उहा असांजी वॾी अमानत आहे उन असां ते यकीन कयो कंहिं असांखे चङो सम्झो असां खे पंहिंजी को राज़ ॾिनो अगरि राज़ खे उछालियोसीं त विश्वासघात कंहिं असांखे खोट ॾिनो कंहिं असांखे कंहिं ॻाल्हि कई पंहिंजो राज़ ॾिनो ऐं असां हुनजे राज़ खे वठी करे पंहिंजो उलू सिधो कयोसीं पैदा सिद्ध करे छॾियासीं उन सां खोट कईसीं विश्वासघात कोई असांजो दोस्त आहे कोई साथी आहे कोई रिश्तेदार आहे कोई असां चङाई कई ऐं असां हुन सां दोखो कयोसीं विश्वासघात तो जेको इंसान विश्वासघात कंदो यकीन खे मजरू कंदो उन सां खोट कंदो उनखे अॻियो जनम वरी गॾा जो मिलंदो आहे जीअं हुन उनजे विश्वास खे संभाले करे न रखियो इन करे गॾा खे सदाई बार खणणो पवंदो आहे दिमाग़ हूंदो ई न गरम थधो जेको आहे सरदस वेंदा रखंदा वेंदा खाधो मिलंदो न मिलंदो सभु गॾ वीचारे साॻी हालत थींदी आहे तंहिंजे करे इहे जेके बि चीज़ूं आहिनि उहे सभु असांखे सम्झण जे लाइ भई जेको इंसानु ॿियनि खे कटे ॿियनि खे खाए हारे ग़लति करे कि जानवरनि खे दुख ॾे ईज़ा ॾे कंहिंजा पर कपे कंहिंजो कुझु करे कंहिंखे कटे त पोइ अॻियां जनम जानवरनि जा मिलंदा आहिनि जीअं हुनखे नोचो तीअं वरी उहो पाण नोचबाए तीअं हुन ॿियनि खे कटियो तीअं कसाई जे थ्रू पाण कटिबाए इन करे कर्म सिद्धांत असां सभिनी खे कॉन्शियस करणो इन करे सच साईं जे जीवन खे ॾिसंदासीं जॾहिं शहरनि में सुठा पखी खणी करे आया त साईं जन सभिनी खे उॾारियो ऐं चयो पखी ख़ूबसूरत जानवर सुगंधा माहौल खे बहितर कंदा आहिनि जॾहिं असां हुनखे ख़ूबसूरती में छॾींदासीं सॼो माहौल बहितर थींदो हर को आनंद वठंदो ओतिरो चङो थींदो पर अगरि उनखे कटींदासीं विञाईंदासीं त उहो कुझु भोगणो पवंदो इन करे सच साईं चयो हिकिड़ो शख़्स पखी खे कटींदो शिकारी हो ॾुखियो कंदो पर जॾहिं ॾिसे पियो त मां मरी वियो आहे ऐं पोइ सभु जानवर अची करे मथां बीठा नाखून इहो तेज़ करे ऐं पोइ हिकिड़ो चङो कमु कयो नंढड़ी झिरकी खे छॾियो ऐं सच साईं ॿुधायो त सच साईं जी मशहूरु कहाणी आहे त पोइ उनखे चयो जेको मां चङो कमु कयो उनजो फल मूंखे महीनो ॾियो ऐं वरी धरती ते आयो ऐं वरी उनखे चयो सभिनी पखियुनि खे पशुनि खे जानवरनि खे जेको तंग कयो वरी सभिनी खे सुख ॾिनो बहितर कयो वरी चङो थियो त सभु पाप कटिजी विया ऐं वरी अॻिते हली करे सभिनी खे माफ़ु कयो ऐं अॻिते हली करे वरी उहो इंसान वरी मान पैदा थी करे वरी जीवन जी शुरूआत कई बहितर इन करे असांखे सच साईं सवलो मार्ग ॾिनो
तो भाई जेके पाप थी विया जो गलत कयोसि सो गलत कयोसि हाँ तो कुछ भी न थींदो पर अगर एक दफ़ो उन्हनि खे छॾे करे वरी सत्कर्म कयूं वरी चङाई कयूं वरी बहितर थियूं जीवन खे सुठे नमूने हलायूं एतिरा चङा थींदासीं जो पुराणा पाप सभु ख़तमु थी वेंदा ऐं वरी असां सदाई चङाई कंदासीं तो वराई असांजो जेको नर्क वारो दौरु ख़तमु सदाई स्वर्ग में रहंदासीं सदाई ऊचाई के रहंदासीं सदाई मालिक जी रहमत खे बहितर थी करे हलंदासीं तंहिंजे करे कम कया वेंदा आहिनि नर्क खे स्वर्ग बणाइण जे लाइ उमास खे चंड में तब्दील करण जे लाइ उमास ते वॾनि जे नाले ते हंदा आहियूं पितरायूं पूजाऊं पाठ सभु चङा कम कया वेंदा आहिनि मंदर में वञणु कंहिंखे कुझु खाराइणु कुझु ॾियणु माना जॾहिं दुख जो दौरु हुजे त चङा थियो त वरी सुख में अची वेंदो वरी साॻे नमूने चंड ईंदो आहे चंड यानी सुख रोशनी प्रकाश ज्ञान समझ ॼाण स्वर्ग सुख पर जीअं चंड ईंदो आहे चंड ते छा कंदा चंड ते रोज़ मंदरु वेंदासीं सच साईं जी शरण में वेंदासीं पोइ पूजा पाठ प्रसाद सभु कुझु चङे नमूने कंदासीं सुठे नमूने कपिड़ा पाए करे पाण खे सिंगारे करे चङे नमूने पहुचंदासीं तंहिंजो मक़सदु मालिक जेतिरो चङो बणायो आहे स्वर्ग में बणायो आहे बहितर कयो आहे असां स्वर्ग में रही करे असां स्वर्ग में ई रहणु चाहींदा आहियूं की सदाई सत्कर्म कंदासीं तुंहिंजी शरण में ईंदासीं तुंहिंजी रहमत में रहंदासीं ऐं सदाई स्वर्ग में रहंदासीं बहितर थी करे हलंदासीं यानी नर्क मां निकिरण जे लाइ बि सच साईं जी रहमत ऐं स्वर्ग में रहण जे लाइ बि सदाई उनजी रहमत में रहण नर्क में जॾहिं हूंदासीं दुख में हूंदासीं तो स्वर्ग में आणे सिधो सुख में आणे सिधो सुख में सिमरन हूंदासीं दुख ईंदो ई न सदाई सुखिया रहंदासीं बहितर थी करे हलंदासीं इन करे सच साईं जी रहमत में अचण जो मक़सदु आहे पंहिंजे जीवन खे ऊचाई ॾिया पंहिंजी ज़िंदगी खे बहितरी सां बहार ऐं असां इंसान थी करे आया अॻु में कुझु बि आयासीं कीअं बि आयासीं कंहिं बि जन्मनि खां आयासीं असांखे माउ जे पेट ते यादि हो पोइ कोई बि पतो कोन्हे लेकिन वरी उन्हनि जोड़नि में न वञो इन करे वरी असांखे भई कहिड़ी कहिड़ी जूं जे करे कहिड़ो पाप मिलंदो कहिड़ो नर्क मिलंदो छा थींदो इहे सभु सेखारिया वेंदा आहिनि इहे मां थोरी थोरी ॻाल्हियूं कयूं जेके जेके हुयूं आम तौरु जेके ज़िंदगी में हलंदियूं हुई त जॾहिं असां इन चीज़ुनि खां बची करे हलायूं त पोइ सदाई असां सुखिया रहंदा ऐं सच साईं सवलो तरीक़ो ॾिनो भई जेको हिकु दफ़ो जेको थी वियो सो थी वियो हाणे जेके जनम गुज़री विया उनखे छा कंदासीं जेको ग़लति थी वियो भला उनखे छा कंदासीं जेको थी वियो सो थी वियो लेकिन अॻिते चङा थी करे हलूं त मालिक पुराणा सभु माफ़ु करे सच साईं खे ॾिसंदासीं जेके उन शरण में आया कोई तांत्रिक आयो कोई ॿियो आयो कोई एॾो वॾो दोखी आयो कोई एॾो वॾो पापी आयो गुनाहगार आयो पोइ सच साईं जी शरण में जेको ई आयो जहिड़ो ई पापी आयो जहिड़ो ई चङो आयो मंदो आयो हर क़िस्म जो आयो लेकिन उनखे चयो हाणे पुराणा पाप बख़्शाए ऐं नवां चङा कर त पुराणा ख़तमु ऐं नए जी चङाई जी शुरूआति ऐं पोइ जंहिं सभिनी खे सतायो पोइ या नर्क जा द्वार खुलिया पर एतिरी चङाई कराई तो नर्क ख़तमु थी वियो स्वर्ग जा पंहिंजो पाण सॾे करे वेंदो रहियो त मां स्वर्ग में वञा थो सच साईं जी रहमत कयो तंहिंजे करे इन्हनि सभिनी खे चवण जो मक़सदु हूंदो आहे मालिक असांखे इंसान बणायो आहे त वरी असां अहिड़ा न थियूं जेके असांखे उबतो फल ॾियनि असां शेर हाथी कुता ॿेला घोड़ा पखी पशु जानवर वरी छो थियो वरी छो भिटकंदा रहो
असां स्वर्ग में आयासीं त स्वर्ग मां वैकुंठ तरफ़ वञूं। असां इंसान थी करे आयासीं, इंसान मुंहिंजो महान बणिजी करे वञूं, महान मुंहिंजो भगवान बणिजी करे वञूं। पंहिंजे जीवन खे ऊचाई जी असां पोइ ते छपाऊं। ऐं उहो सभु थींदो तॾहिं जॾहिं चंड जी बेखूबी त चंड उमास खां बाद त ईंदो आहे, चमक त ॾींदो आहे, पर चंड खे पंहिंजी चमक न आहे, उहो वरदो सिज खाए। असांजो जीवन बि चंड वांगुरु थींदो तॾहिं जॾहिं असांजी राह, असांजी रोशनी, असांजो जीवन उन सचे साईं जी रामतुनि जे असूलनि जी रामतुनि ते हलंदो, जी आज्ञाउनि ते हलंदो। जॾहिं उनजे संदेश, निर्देश, उपदेश, उनजे जीवन, उनजी रामतुनि खे यादि करे उन ते अमल कंदासीं, जॾहिं उनजी रामतुनि खे, उनजे हुकमनि खे, उनजे जीवन खे असां पंहिंजे जीवन में आणींदासीं, त इहो आहे सूरज जो प्रकाश जेको चंड खे मिलंदो, जेको उनखे चमकाईंदो आहे। जॾहिं उनजो ख़ूबियूं, उनजा गुण, उनजो रामतूं, उनजो नाम, ध्यानु, सिमरन, सतकर्म, उनजो जाप, उनजी बहितर हालत, वो प्यार, मोहब्बत, सिख, श्रद्धा, विश्वास, यकीन, आस्था, हुब, सिख, उनजे ॾिसण असूलनि ते पंहिंजो पाण खे बहितर करणु, जॾहिं सभु जो ख़ूबियूं अपनाईंदासीं, उनजी रामतुनि ते अमल कंदासीं, त पोइ सिज उन सचे साईं जी रहमत, रोशनी, प्रकाश असांजो जीवन बणिबी। ऐं जॾहिं उते असां में ईंदियूं, असां उन ते अमल कंदासीं, त पोइ चंड वांगुरु चमकंदासीं ऐं उमास ख़तमु, असांजो चहिरो सदाई महकंदो रहंदो, सदाई थधिया रहंदासीं, थधिक पहुचाईंदासीं, सभु चङो थींदो।